नासिन बॉर्डर जी यूसी सिहड़ जा केतराई गोठ मुकम्मल तौर पानी हेठि अची विया आहिनि। तूफ़ानी बरसातुनि सबबि सवें घर ड्रही पट पवण खां पोइ मुतासिर रेलवे बंद ऐं बैराज जी कड़ ते ख़ेमा खोड़े तरसियल आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे मक़बूल कांधड़ो। जी मक़बूल। बोर्ड जिथे सॼी सिंध में तबाहकारियूं कयूं उते यूसी सिहड़ जा ॻोठाणा बि परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। यूसी सिहड़ जे मिस्री सिहड़ ॻोठ, सूबेदार सरगाणी ॻोठ, यारली चांडियो ऐं कमाल जोगी ॻोठ मुकमल पाणी हेठि अची वियो आहे। उन्हनि ॻोठनि में तक़रीबन सवें जायूं किरियूं आहिनि। ॻोठाणनि जा अचु वञ जा रस्ता बंदि थी विया आहिनि। अचो त उन्हनि ॻोठाणनि लाइ ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो छा चवणु आहे। घर क़रीब खुदा जे वास्ते पेमेंट के अर्ज़ा कयो सॼो ॾिठो वञे निकिरल ई कोन था, कुझु बि कोन था ॾियनि। बसि गुॾियूं भरी वेठा आहिनि। असां बुख ते मरूं था। अन्न न पाणी कुझु बि कोन्हे। सफ़ा घर तबाह थियनि। अलाह खे बिलावल साहब असांजी मदद कर, न त ख़ुदि करण लाइ मजबूर आहियूं। ॾऊं हथ सां जेको आहे बार्डर खां कट ॾेई ऐं अंबपुर खां इहो सॼो इलाइक़ो जेको आहे असांजो सॼो हे ॿोड़े ऐं पाणी यारली चांडे खे ॿोड़ींदो ऐं सिहड़ स्टेशन, मिस्री सिहड़, सोबदार सरगाणी ऐं उनखां पोइ इहो पाणी दादू ज़िले जे राधण ते वञी हुन ॿुझ रखियो आहे। पाणी हींअर ताईं बि जेको आहे सो बार्डर सां लॻो लॻा अञा ताईं उहो खंड न ॿधो आहे। उनखां पोइ हीअ सॼा ॻोठ मुकमल तबाह थी विया आहिनि। न उन्हनि माण्हुनि अन्न कढी सघियो, न का पंहिंजी शइ कढी सघी। इंसानियत ख़ातिर हिते छा असां कीड़ा मकोड़ा आयासीं जो हुननि हुतां खंड ॼारे डीसी ऐं MNA MP इहो ज़ुल्म कयो। असांजो खरबेर पंहिंजो नुक़सानु थी वियो। ग़रीब माण्हू असां काॾे वेंदासीं। उहे मासूम ॿार रोडनि ते वेठा आहिनि ऐं नंढड़ा एतिरा मासूम ॿार आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं हिननि मासूमनि जो को बि दवा दारू न कयो अथनि। अॼु सिहड़ स्टेशन ॿुॾियो पियो आहे ऐं मिस्री सिहड़ ॿुॾियो पियो आहे, पीर शाह जो ॻोठ ॿुॾियो पियो आहे ऐं ही नाले मात्र 2 टेंट 3 टेंट ऐं खाद खुरात लाइ 2 पैकेट खयूं था अचनि। केॾी शर्म जी ॻाल्हि आहे त असां सिंध हितां जा मासूम नंढड़ा बचड़ा जेके वञी कैंपुनि ते ॾिसो रोइनि पिया। किन में गैस्ट्रो थी वियो आहे, किन में जेको आहे सो अलाए केतिरियूं वबाई बीमारियूं थियूं आहिनि। हिननि गंदे पाणी में वञी हिननि मासूम ॿारनि खे जेको ॾिसो त पेर फटिजी विया आहिनि, अमड़ुनि जा पेर फटिजी विया आहिनि। अञा ताईं का बि इंतिज़ामिया, का बि को हेल्थ अमलदार, को बि DC हिते कैंप नथी लॻाई वञे। रिज़क असांजो वियो 8 ढोर हलिया विया। नंढड़े खे हाणे उल्टी गुमरो बुखार जो छोकिरे खे आहे। मुंहिंजे पीउ जे दिमाग़ में एॾो परेशान असांखे सफ़ा ज़लील करे छॾियो बोर्ड। उहो को बि तयारु थियण जे लाइ न आहे, अॻिते ग़रीब जी मदद करण जे लाइ न आहे। हे पाणी जेको बीठो आहे 12 महीननि में बि पाणी कोन सुकंदो। हिननि इहो चयो त वस वारा खुदारा असांजी मालिकी कयो, असांजी वार कयो ऐं असांखे जेको हिते आहे मेडिकल कैंप ॾियो ऐं असांखे ॿी मदद कयो त जीअं असां सुख सां ज़िंदगी गुज़ारे सघूं। कैमरामैन मुश्ताक अहमद चांडियो सां गॾु मक़बूल कांधड़ो, आवाज़ TV न्यूज़ बॉर्डर।